अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार माया सादिया अब्बासी। नाज़रीन, सिंध जे तालीमी बोर्डन करप्शन जे ख़ात्मे लाइ इम्तिहानी निज़ाम के मरहलेवार आउटसोर्स करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सिंध जे तालीमी बोर्ड्स में 9हीं ऐं 11हीं जे इम्तिहाननि खां मरहलेवार आउटसोर्सिंग लागू कई वेंदी, जॾहिं त 10हीं ऐं 12हीं जा इम्तिहान पुराणे सिस्टम तहत थींदा। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त बोर्ड्स ऐं यूनिवर्सिटीज़ खातो अंगारे ते आउटसोर्सिंग जा टेंडर वठनि। बोर्ड्स ऐं यूनिवर्सिटियुनि वारे वज़ीर इस्माइल राहू जी सदारत हेठि सिंध जे चेयरमैन तालीम बोर्ड जे इजलास में फ़ैसिलो कयो वियो त इहो हर बोर्ड जे इख्तियार में हूंदो त उहो पहिरियां छा आउटसोर्स कंदो। आउटसोर्स थियल पेपर जी सेटिंग, इम्तिहान मुक़ररु करणु, ए मार्किंग ऐं नतीजनि खे शामिल कयो वेंदो। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रंजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।